अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिही अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वजज़ाहुम बिमा सबरू जन्नतन व हरीरा मुत्तक़ीन फ़ीहा अलल अराइक ला यरौन फ़ीहा शम्सन वला ज़महरीरा वक़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक वसल्लिम तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीईन किराम, पंज मुहर्रमुल हराम जी शाम 6 मुहर्रम शरीफ जी रात जुमातुल मुबारक जी रात भंगवार कॉलोनी नवाब शाह जे अंदर असांजे मोहतरम दोस्त
मियां नियाज़ हुसैन ऐं उन जे तमाम दोस्तन पाड़ी वारन हर साल जियां हिन साल भी पांजो नालो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़न जे गुलामन जे लिस्ट में लिखराइण जे ख़ातिर अल्लाह जे ज़िक्र ऐं मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफ़िल सजाई आहे, जंहिंमें अल्लाह जे ज़ात तव्हां साखे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इंशाअल्लाह ताला जंहिं सोणे करीम रब तव्हां साखे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे, वो तव्हां सां जो अचण भी पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाईंदो। तव्हां सोचींदा हूंदा त फ़कीर जी थदड़ो थी तो ॻाल्हाए, आवाज़ वेठला शायद घणा जलसा कया थई, हरगिज़ ईअं नाहे। महरम शरीफ में जो पहिरो जलसो पियो तव्हां दोस्तन जे आॾो कया, काफ़ी टाइम खां तबीयत जो नासाज़ हुजण, दोस्त सां थियल वाइदो निभाइण जे ख़ातिर सिधो घरों पियो अचां, हाणे गाॾीअ मां लही तव्हां जे आॾो पहुतो आहियां। इंशाअल्लाह ताला तव्हां वांगुरु ही गुनाहगार उम्मीदवार आहे त ज़िंदगीअ जी काई ख़बर नाहे। मन के घड़ियों मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़न जे मोहब्बत में गुज़रन ऐं मुंहिंजो रब क़बूल करे उन जे सदके बख़्शिश थी वञे। अजीज दोस्तों, इंसान के हमेशा जे लाइ पंहिंजे पाण खे बेनियाज़ रब जे आॾो सवाली बनाइण घुर्जे, छो त हिक ॾींहुं हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में सवाल कयो त ऐ मुंहिंजा सुहिणा करीम रब, तू त कायनात जो खालिक ऐं मालिक आहीं, तो बेनियाज़ रब खे नेकोकार भी सॾींदा आहिनि, गुनाहगार भी सॾींदा आहिनि। जागो पिया। कंहिं सवाल कयो अल्लाह जे प्यारे कलीम हज़रत मूसा अलैहिस्सलाम, कंहिंखां सवाल कई अल्लाह जी ज़ात खां, कहिड़ो सवाल कई ऐ मुंहिंजा बेनियाज़ रब, तुंहिंजे ज़ात खे गुनाहगार भी सॾींदा आहिनि, नेकोकार भी तो रब खे सॾड़ा कंदा आहिनि। ऐ मुंहिंजा करीम रब, अॼु तुंहिंजे मूसा जे दिल में ख़याल आयो आहे, ऐ मुंहिंजा मौला अॼु कुर्ब करे ॿुधाए त सही त गुनाहगारन खे जवाब कीअं ॾींदो हई ऐं नेकोकारन खे जवाब कीअं ॾींदो हई। अल्लाह जा बानड़ो हज़रत मूसा कलीमुल्लाह जॾहिं सवाल कयो त मुंहिंजे सुहिणे करीम रब जवाब इनायत अता फरमायो, ऐ मुंहिंजा कलीम, जॾहिं मां बेनियाज़ रब खे नेकोकार सॾड़ो कंदो आहे त ओ मुंहिंजा करीम रब त उनखे जवाब ॾींदो हा त जी चवई मुंहिंजा बाना। कहिड़ो जवाब ॾींदो हा? जी चवई मुंहिंजा बाना। पर ऐ मुंहिंजा कलीम, जॾहिं न को गुनाहगारो मां रब खे सॾ कंदो आहे ऐं चवंदो आहे ओ मुंहिंजा करीम रब, त उनखे मां बेनियाज़ रब जवाब ॾींदो हा, जी चवई जी चवई जी चवई मुंहिंजा बाना। ऐं मुंहिंजा दोस्त तवज्जो कर,
नेकोकार खे हिकु दफ़ो चवंदो हां त जीव मुंहिंजा बाना, मगर गुनाहगार खे मां अल्लाह 3 दफ़ा चवंदो हां जीव चवई, जीव चवई, जीव चवई मुंहिंजा बाना। ऐं मुंहिंजा मुस्लमान भा बस मिठा अल्लाह से थोड़ो तवज्जो करण जी ज़रूरत आ त मुझो बेनियाज़ रब गुनाहगारन सां केतिरो प्यार थो करे। दुनिया जो भी दस्तूर आ मिठा, दुनिया जो भी दस्तूर आ। धोबीअ ॾे कपिड़ो छाजे लाइ खणी वेंदा आहियूं? धोअण जे लाइ। पोइ हिकिड़ा माण्हू जेके अमीर कपिड़ो लाहींदा आहिनि, बस सुबुह जो ऑफिस विया, शाम जो कपिड़ो लाहे धोबीअ ॾे वियो, पर जॾहिं वीचारो मज़दूर सॼो ॾींहुं हली 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 कपड़न ते दाग थी वेंदा आहिनि, चवंदो अञा हिकिड़ो ॾींहुं ॿियो बि निकिरी वेंदो, ॿिए ॾींहुं बि उहो ई वॻड़ो पाए, जॾहिं सफ़ा मेरो थी वेंदो आहे। ऐं पोइ जॾहिं न धोबीअ ॾे धोअण वारे ॾे मोकिलींदो आहे, धोबीअ मां मुराद आहे धोअण वारो। जॾहिं धोअण वारे वटि 2 वॻा ईंदा आहिनि, हिकिड़ो उहो वॻो जेको क़ीमत में तमामु भलो आहे पर उहो मेरो थोरो आहे, ऐं हिकिड़ो उहो वॻो जंहिंजी क़ीमत थोरी आहे पर मेरो घणो आहे। जवाब ॾियो अकुल सां त धोबी घणो तवज्जो उन मेरे घणे कपड़े ते ॾींदो या साफ़ ते ॾींदो? सोची पोइ जवाब ॾियो कहते तवज्जो ॾींदो जेको घणो मेरो हूंदो। छो त साफ़ खे तरुगी हिकड़ी झलक सां साफ़ सभ को करे सके थो। इहो कमाल न है, इहो कमाल धोबीअ जो ना है त साफ़ कपड़े के चटहणी साफ़ करे छॾी, पर कमाल इहो आ जॾहिं सफ़ा दाग दाग थी कपड़ो अचे ऐं उन खे अहिड़ो महटको ॾेई कढे जो दागन दागन जो वजूद भी बाक़ी न बचे। नालो पो थींदो त हा यार धोबी इन खे चइबो आ जो हेतरन दागन वारे कपड़े के हिकड़ी चट सां सिधो करे छॾे। अदा ईअं ई आ न। ऐं हर को जवाब कहिड़ो ॾींदो त बाबा ॿिया धोबी छा जा धोबी त फलाणो जहिड़ो बि कपिड़ो खणी वञ हिकिड़े धक सां ईअं थो साफ़ करे ॼण त हो मेरो थियो ई कोन हो। ऐं मुंहिंजा यार, ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, कॾहिं तवज्जो कयो अथई त मुंहिंजो बेनियाज़ रब थो चवे ऐं मुंहिंजा बाना, ऐं मुंहिंजा बाना जेॾी महिल न तूं अखिड़ियूं आलड़ियूं करे ऐं पंहिंजे गुनाहन जा अंबार खणी ऐं मां बेनियाज़ रब जे दरबार में कंधड़ो हेठि करे चवंदो हई त मुंहिंजा मौला हाणे त मुंहिंजो कोई कोन्हे, ऐं मुंहिंजा मौला हाणे त पंहिंजन बि परे करे छॾियो आहे, ऐं मुंहिंजा मौला हाणे त दोस्त बि दोस्त सॾण लाइ तयार न आहिनि। दोस्त सदाए सब को जानी जुबानी आहे आसानी पर कम पे त कल पे। अछन कपड़न में दोस्त सब होंदा मुंहिंजा दोस्त, जवानी में दोस्त सब होंदा, सेहत में दोस्त सब होंदा, पैसे में दोस्त सब होंदा, पर दोस्त उहे न चइबा। दोस्त उहे चइबा जेके बीमारी जे टाइम ते भी कम अचन, दोस्त उहे चइबा जेके पीरीअ में भी कम अचन। सब छॾे वेंदा, ए जिस्म जा कपड़ा भी साथ छॾे वेंदा। अगर साथ न छॾींदो तो मुझो रब्बुल आलमीन न छॾींदो, अम्मा आमिना जो लाल न छॾींदो। ऐं मुंहिंजा दोस्त, ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, उन मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर फरमायो आहे त ऐं मुंहिंजा बाना जॾहिं न मां अल्लाह खां घुरी त पोइ पंहिंजे गुनाहन ॾे निहारे न घुरंदो कर, पर मां अल्लाह जे रहमत ॾे निहारे पोइ घुरंदो कर। छो त जॾहिं घुरी
जॾहिं घुरी त पंहिंजे गर्ज खे न ॾिस, जंहिंखां घुरी थो उन ज़ात ॾे निहार। ऐं मुंहिंजा दोस्त नंढड़ो फार्मूलो ॾिनो अथम, ज़िक्र हुसैन अलैहिस्सलाम सदाई ॿुधऊं पिया, कॾहिं फ़िक्र हुसैन ॿुधण जी बि हिम्मत कर। ज़िक्र हुसैन ॿुधण ॾाढो सवलो आहे, पर फ़िक्र हुसैन ॿुधण ॾाढो ॾुखियो। असांखे सुहिणो हुसैन जलसनि मां असां ॿुधो आहे, कॾहिं दिल वारे उन आवाज़ सां बि मुंहिंजे सुहिणे हुसैन खे ॿुधण सिख। कॾहिं दिल वारे आवाज़ सां बि मुंहिंजे प्यारे हुसैन सां प्यार करण सिख। खुदा खां पुछी ॾिस त छा मोहब्बत आहे हुसैन जी। खुदा खां पुछी ॾिस त छा मोहब्बत आहे हुसैन जी। वरी मोहब्बत खां पुछी ॾिस त छा फितरत आहे हुसैन जी। खुदा खां पुछी ॾिस त छा मोहब्बत आहे हुसैन जी। वरी मोहब्बत खां पुछी ॾिस त छा फितरत आहे हुसैन जी। अर्श जे मलाइकनि खां पुछी ॾिस त कहिड़ी हिफ़ाज़त आहे हुसैन जी। अर्श जे मलाइकनि खां पुछी ॾिस त कीअं हिफ़ाज़त आहे हुसैन जी। मुंहिंजो इमाम हसन ऐं सुहिणो हुसैन, उन्हनि जी हिफ़ाज़त मुंहिंजो अल्लाह कीअं फरमाईंदो आहे। अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा घरड़े जो कमुकार कंदी आहे, हिंदोरे जो लोॾो बीहंदो आहे, दिल में ख्याल कंदी आहे त वञी हिंदोरे खे लोॾो ॾेई अचां। हर अम्मा खे पंहिंजो बच्चो प्यारो आहे, हीअ अम्मा त अम्मा ई निराली आहे। मुझे अम्मा जे दिल में ख्याल ईंदो आहे त वञी ॾिसां मुंहिंजो बचड़ो उथी न वञे लोॾो ॾेई अचां। पर जेॾी महिल बि ईंदी आहे त ईअं महसूस कंदी आहे त हाणे को हिंदोरो लोॾे वियो आहे, हाणे को हिंदोरो लोॾे वियो आहे। मंज़र ॾिसंदी आहे, मंज़र सम्झंदी आहे। मुंहिंजी अम्मा फातिमत ज़हरा न सम्झंदी त केरु सम्झंदो। पर ॻाल्हि खे राज़ खे ज़ाहिर करण लाइ जॾहिं न मुंहिंजे महबूबनि जे दरबार में अर्ज़ कंदी आहे त मुंहिंजा आका जेॾी महिल अचां थी त हसनैन करीमैन जो हिंदोरो लोॾियां, महबूब हिंदोरो अॻे ई लुॾंदो आहे पियो त मुंहिंजो महबूब मुर्की फरमाईंदो आहे, बचड़ी इन्हनि मुंहिंजे शहज़ादनि जे हिंदोरे लोॾण जी रुगी तुंहिंजी ज़मानत नाहे, अल्लाह जे ज़ातिया ड्यूटी आसमान जे मलाइकनि जी बि लॻाए छॾी। खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की, और मोहब्बत से पूछ लो ऐं मोहब्बत खां पुछी ॾिस त छा फितरत आहे हुसैन जी। अर्श जे मलाइकनि खां पुछी ॾिस त छा हिफ़ाज़त आहे हुसैन जी। ऐं गुलाब जे गुलनि खां पुछी ॾिस त छा नज़ाकत आहे हुसैन जी। गुलाब जे गुलनि खां, दुनिया में गुल घणा आहिनि, मोतीअ जो बि गुल आहे, चमेले जो बि गुल आहे, पर जेतिरो न हसीन ऐं नाज़ुक गुल गुलाब जो आहे अहिड़ो ॿियो रब बनायो ई न आहे। गुलाब जे गुलनि खां पुछी ॾिस त छा नज़ाकत आहे हुसैन जी, छा खुशबू आहे हुसैन जी। करबला जे मैदान खां पुछी ॾिस त छा नमाज़ आहे हुसैन जी। करबला जे धरतीअ खां पुछी ॾिस त छा नमाज़ आहे हुसैन जी। जे अञा बि समझ में न अचई त पोइ वञी कंहिं यज़ीदीअ खां पुछी ॾिस त छा ताक़त आहे मुंहिंजे हुसैन। ऐं मुंहिंजा दोस्त उन इमाम अली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं इमाम हसन अलैहिस्सलाम ॿ भाई वॾो भाउ कहिड़ो आहे, थोरो ॻाल्हाईंदो, वॾो भाउ कहिड़ो आहे,
थोड़ो गालायो। इमाम हसन अलैहिस्सलाम तवज्जह तकर, अगर को आलिम, अगर को जाकिर, अगर को इल्म वारो, अगर इमाम हुसैन सुने सा गड इमाम हसन जो जिक्र नथो करे तो उहो वनी ना इंसाफी करे रहियो। ऐ मुझा दोस्त, इमाम हुसैन अलैहिस्सलाम 9 साल, घणा साल, तवज्जह से बुधो, आस्ते आस्ते इंशाअल्लाह तवा के सब दिल जो राज बुधाइबो। दुआ कयो तो हसनैन करीमैन जे सदके हिम्मत मिली वने, तवानाई मिली वने, मौज थी वने। ऐ जने इश्क में आया सी त इंशाअल्लाह ताला जिस्म फर्श ते हुंदो, दिल यार जे दरबार में। इमाम हुसैन अलैहिस्सलाम इमाम हसन पाक जे पोयां 9 साल, घणा साल, 9 साल भी चयो त पुठियां हिन इमाम जे घणा साल वरी चयो 9 साल रातिन जा इमाम हसन मुज्तबा सोने इमाम हसन पाक इमामत कया। ऐ मुझे सोने इमाम हुसैन संदन जे पोयां नमाज अदा कई। ऐ मुझा दोस्त, उन इमाम हसन पाक के अल्लाह जे ज़ात केतरो नवाज़ियो आ। इमाम हसन पाक जेला दिल चवे थी त पहिरी इमाम हसन पाक जी हिक गाल तवा के बुधाया, जेकॾहिं अॻ में न बुधाई थई त छो त 2 सालन खां चा पियो याद ना आहे त अॻे साल छा चयोसीं, पर दिल चवे थी सोहणन जो शान वरी वरी कर बयान। बाद में इमाम हुसैन पाक जो लतीफ सरकार जे हिन शेर सा गड अज शेर 3 नवा थो चवा। ऐ 3 लतीफ सरकार जा नवाब शाह में नवा थो चवा, लतीफ सरकार जा नवा ना है, नवाब शाह में नवा थो चवा। पहिरो शेर, डोथी सा डोरी डोथी सा डोरी जा जुड़ी जा जुई सुनी न बुद्धि, डोथी सा डोरी जा जुई सुनी न बुद्धि, पासा मथे पाहणी खाहोड़ी खोड़ी विया उतवोड़ी जित निहायत नाहे का। एक बियो शेर लतीफ सरकार जो, घोड़ो घोट पलाणियो घोड़ो घोट पलाणियो मथस ज़ैन धरे, अली शेर पुटन के उभो सदक रे, यार कज़ा किया टरे जिया अमर इलाही आयो। लतीफ सरकार सुञाणो था, सब सुञाणो था। लतीफ सोने जने बुधायो त हे अमर होयो, कबूल करणो होयो। इता का कुरान करीम जी आयत शुरू थो कया। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर फरमायो, इन्ना अरदनल अमानत अला समावाति वल अर्दि वल जिबाल फअबैन अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा
वहमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। अल्लाह ताला जो सुनो कुरान बुध ऐ नवाब शाह वासियो मुझे सुने करीम रब जो कुरान बुध। अल्लाह फरमायो मां अल्लाह जे ज़ात हिक अमानत ॾियण चाही। छा ॾियण चाही? गाल्हाईंदा जो समझदा जो रस्मी तकरीर जी जरूरत नाहे, फकत किसन जी जरूरत नाहे। गाल उहा करनिया जंहिंमें अल्लाह भी राजी थे, मुझो मदीने जो मीर भी राजी थे। गाल उहा करनिया जैसा कल्ब जी कट लगे, ऐं जन्नत जो दर पाणे खुली पवे। मुझे बेनियाज़ रब फरमायो बेशक मां रब जे ज़ात अमानत ॾियण चाही। मुझा मौला कहके इन्ना अरदनल अमानत अला समावात। आयत दे तवज्जह कयो। अगर कुरान करीम के समझण चाहियो था तो अल्लाह जे पाक कुरान करीम दे तवज्जह कयो। अल्लाह फरमायो अमानत ॾियण चाहियम कंहिंखे आसमानन खे, कंहिंखे अमानत ॾियण चाहियम। आसमान घणा हन? जवाब ॾियो आसमान घणा हन? 7। हिकड़े आसमान जे दरमियान में बे आसमान ताई एतरो फासलो आ जेतरो हिन जमीन का आसमान जो फासलो। हिकड़े आसमान जी थोल एतरी वडी आ जिया जमीन का आसमान जी वडी आ। एक आसमान 2 3 4 5 6 7 अल्लाह फरमायो 7 आसमानन के आफर कयम, 7 आसमानन के ॾियण चाहियम अमानत। रब कुरान करीम में राज के राज रखियो, एडा लतीफ भी राज के राज रखियो। लतीफ अल्लाह जी कुरान के रुगी पढ़ियो नाहे पर परूड़ियो भी आहे। पढ़ण भी शया परूड़न भी शया। अजीजा ने मन अल्लाह जे ज़ात फरमायो अमानत ॾियण चाहियम 7 आसमानन के, लेकिन उनन आसमानन उन अमानत वठण का जवाब ॾिनो। तवज्जो, आसमान कदे सोच सही गाल्हाईंदो केर आ जो जेके जुबान होंदी आ जवाब ॾे। गाल्हाईंदो केर आ जेके जुबान होंदी आ, जेके जुबान न होंदी आ वो गाल्हाईंदो ना है। पर जेको गाल राइण चाहिंदो आ वो जेखा ब गाल राइण चाहे त गाल राय छॾींदो। मुझे बेनियाज़ रब आसमानन ला फरमायो इन्ना अरदनल अमानत अला समावात। आसमानन के अमानत ॾियण चाहियम ऐ आसमानो मां अल्लाह जी ही अमानत वठो। मुझे रब फरमायो आसमानन माज़रत कई, उन्हनि चयो ओ असांजा करीम रब इहा अमानत असां खां ज़ोर, इहा अमानत असां खां ज़ोरा वल अर्द। अल्लाह जे ज़ात फरमायो ज़मीनूं घणियूं हन? 7।
ज़मीनू घणियूं सत ज़मीनू अल्लाह फरमायो सतनी ज़मीनुन खे मां अल्लाह वरी आफर कयो हे मां अल्लाह जी अमानत वठो अल्लाह चवे तो सतनी ज़मीनुन भी चयो मौला असां जी जाइ नाहे तवज्जो ऐ इंसान ऐ नौजवान तू समझी तो मां कुछ भी ना सच्ची हुआ सब कुछ तू ही ताही सब कुछ तू ही ताही महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी सब चो रहमतुल्लाहि तआला अलैहि उन पीरन जे पीर मुहियुद्दीन मीर रोशन ज़मीर दिल पर दस्तगीर जो फरमायो मन अरफ नफ्सहु फक़द अरफ रब्बहु जह पाण के सुञातो उन्हीं पंहिंजे रब के सुञातो जेस ताईं पाण के न सुञाण दे ते यार के किथों सुञाण देंदा जेको जिस्म तुंहिंजो आ जेको जिस्म मुंहिंजो आ 24 कलाक जैसा गॾायूं जे उन खे ही नथा सुञाणे सघूं तो उन जे पैदा कंदड़ के किथों सुञाणदासीं जॾहिं पाण खे ही नथा सुञाणो त पंहिंजे यार खे किथों सुञाणदासीं सब कुछ तो में आ अगर तू आहीं त सब कुछ आहे तू नहीं त कुछ भी ना हकीकत है ना मिठा अगर तू आही तो दुनिया जी रंगीनी भी आहे अगर तू नाही तो कुछ भी ना है अरब हुजन खरब हुजन अगर तू आही तो तुझे कमजा नाही तो तुझे कह कमजा ना है अल खरज अगते वधा महबूबे सुबानी फरमायो जय पाण के सुञातो उन पांजे करीम रब के सुञातो अचो त थोड़ो करीम रब जे दरबार में हलो उन करीम रब फरमायो मां अमानत देण चाहिए मुझा मौला के अल्लाह फरमायो आसमानन के आसमानन माजरत कई ऐ असा जा करीम रब या अमानत असा खौ जोरा अल्लाह फरमायो जमीन के आफर कयम ऐ मां अल्लाह जी पैदा कयल सतई जमीनू भला ही महबूब जी गिफ्ट तमा खणी कबूल कयो इन तोहफे के कबूल कयो उन जमीन निहारे चयो ओ जा करीम रब या असा खा जोरा अल्लाह कुरान करीम में बयान करे रहवा जदे आसमान भी माजरत कई जमीनुन भी माजरत कई तो के असा के समझाण जेला अल्लाह फरमायो वल जिबाल अल्लाह फरमाए तो रूए जमीन जे जबलन के आफर कयम भला ही अमानत तहां खणी वठो तहां के हेडो सख्त बनायो थम तवा के हेडो ताकतवर बनायो थम तवा के हेडो लंबो करे छड्यो थम लेकिन बेनियाज रब फरमायो उन जबलन भी अमानत खणण का माजरत कई आसमानन भी अमानत गालायो आसमान भी अमानत जमीनुन भी अमानत जबलन भी अमानत नखई जरा गौर कर ऐ मुझा करीम रब आखिर ओहा अमानत वही का दे जेका जमीनुन भी न खई आसमानन भी न खई जबलन भी न खई बेनियाज रब फरमायो व हमलल इंसान मुझे बेनियाज रब फरमायो जदे उहा अमानत इंसान के आफर कयम उन खुशी सा चयो मौला इहा मुझे हवाले कर सत जमीनू चवन सत आसमान चवन जबल चवन इंसान चवे मौला मौला हाने जवाब दे जेका खुदा जी अमानत अमानत ते बाद में था चो फकत मुके एतरो जवाब दे त जे कदे मुजा दोस्त अजीज जे कदे मुजा दोस्त अजीज एकड़ी 2.5 मणी बोरी हुजे जे कदे 5 मानू भी न खणी सगन मोटरसाइकिल भी न खणे एकड़ो हमराह इए एकड़े हथ में इशारो दई खणे त वाचे भी न चे भी छा जवान
जेके पंजन न खयो जेके गाड़ी न खयो हिन यार ही खणी छड़ियो उन जवान शाबस लहणी या न लहणी ओहो केरा सूरत सूरत कहिड़िया वह सूरत हिन इंसान जी ऐ इंसान मुझो अल्लाह सब का पहिरीं सोच तो असा के बुधाइण तो चाहे ताए मुझा बाना तो के कमजोर न बनायो थम तो के एतरो ताकतवर मा बेनियाज रब बनायो आ जो जेको आसमान वजन न खणी सके जमीनू न खणी सकन जबल न खणी सकन वो ऐ इंसान न रुगी तो चयो त मौला मुखे दे पर रब तो चवे तो खणी भी देखारियो आ त मौला की खणबो आई मुझा दोस्त अजीज अचो तो न अमानत जे थोड़ो पीछो करे पोया लगाऊं अल्लाह अल्लाह जे जात बाबरकात जदे ओ अमानत इंसान चयो मौला मुखे दे मुझे बेनियाज रब पांजे कुदरत सा अगर दई छदे हां ए चुप चुपात में राज जाहिर को न थी हां राज जाहिर करणो होयो दुनिया के बुधाइणो होयो अल्लाह जे जात फरमायो ए इंसान जे कदे या अमानत खणन चाही थो त कुछ वठण जेला कुछ दियणो बि पवंदो आ हा मुझा मौला दियण जेला तैयार आहियां मुझे बेनियाज़ रब फरमायो सब का पहिरीं इन अमानत जी कीमत पंहिंजा मिड़ई इरादा मुझे हवाले कर मौला करे छजम बे नंबर ते अल्लाह जे साथ फरमायो जे कदे अमानत खणन चाही थो त पंहिंजा बचड़ा भी मुझे हवाले कर मौला हवाले करे छजम तीन नंबर ते मुझे बेनियाज रब फरमायो दुखन वारी जिंदगी कबूल कर मौला कबूल कयम बचपन का वठी मुश्किलातूं दींदो से मौला कबूल कयम दुनिया के कतरे जे एवज समुंड करे दीदे मगर तोखे कतरे कतरे ला तड़पाइंदो से मौला कबूल कयो ए अमानत हली रही आ बेनियाज रब फरमाए रहियो आ जे कदे तुझे अखिन जी आडो तुझे अखिन जो ठारो बचड़ो हुंदो चवंदो सही इहो दे मौला दई छडींदुम बियो चवई दे मौला दई छडींदुम जे कदे चवई सभई मुखे दे मौला दई छडींदुम जे कदे चवई त पछाड़ी में पंहिंजी जान भी दे चवे तो मौला ओहा भी दई छडींदुम रुगी तू राजी रह जा हाने जवाब दे कुरान करीम जी आयत वरी भी अल्लाह फरमायो व मिनन नास मैं यशरी नफ्सहु बुतिगा मरदातिल्लाह तवज्जो मुझा दोस्तों ए नवाब शाह जा नौजवानों तवज्जो जी जरूरत ही कहीं गाल हली रहिया अल्लाह अमानत चैया गाल राज में रखिया आशिक राज पर ताहिरी केर थींदो आ जो राज के जल्द में खोले जो त लतीफ भी राज के राज में रखियो आ अल्लाह भी राज के राज में रखियो आ त मुखे भी हक्का तमा राज के राज में ही रखा लेकिन इशारतन सब कुछ चवंदो हला मुझे बेनियाज़ रब फरमायो व मिनन नास मैं यशरी नफ्सहु बुतिगा मरदातिल्लाह मुझे सोने करीम रब फरमायो मानन मा तवज्जो कयो कुरान करीम ते पो वरी तवा के किस्सो बखणी थो बुधाया तवा के का मंजिल भी हसनैन करीमैन जी पढ़ी थो बुधाया लेकिन फिलहाल अल्लाह जे कुरान के बुधो पांजे ज़हन के हाजिर कयो हकीकत जे करीब उठण जी कोशिश कयो मुझे बेनियाज़ रब फरमायो मानन मा के अहिड़ा बि माण्हू आहिन छाला फरमायो गालायो तो मां लतीफ सरकार के पढ़ा ना लतीफ ई कुरान के ही पढ़ंदो हल तो के ही मिलंदो होडा कुरान पढ़ोडा सुने दिल पर लतीफ जो शेर पढ़ तो के कुरान जो तर्जुमो बिल्कुल मिलंदो अल्लाह फरमाए तो मानन मा
के मानू अहड़ा बि आहिनि ओॾा लतीफ़ तां कई मानू सब न सुहणा पखी सब न हंज मानू सब न सुहणा पखी सब न हंज कह कह मानू मंज अचे पूए बहार जी हेडा लतीफ सरकार भी इते भी राज के राज रखियो हेडा अल्लाह भी कुरान में राज रखियो वमिनन नास मई यशरी नफ्सहु बुतिगा मरदातिल्लाह मानुन मां के अहड़ा पे मानू आहिन जेके जान जे एवज़ जान दई छडीदा हन हिकड़ी तमन्ना हुंदी आ तैयार राजी हुजे सबको जान कोन दीदो हलवो खाइण ॾाढो सवलो आ भतन जूं देगियूं खाइण ॾाढियूं सवलियूं ऐं मुंहिंजा दोस्त खत मां ॾियण ॾाढा सवला सभु कम करण सवला पर जान ॾियण ॾाढी ॾुखी आहे हाँ मुझा दोस्त अजीज आस्ते आस्ते मंजिल जे तरफ हला अल्लाह जे ज़ात व बरकत फरमायो जेको घुरा दे हाँ मुझा मौला दींदुस अल्लाह चए तो इन्नहु कान ज़लूमन जहूला कियन पाण सा जुल्म करे रहयो आ कियन अजीब गालियूं करे रहयो आ कियन पंहिंजे पाण खे अजीब करे रहयो आ चवांस तो जान दींदे चवे थो दींदुम छो त आसमान खे भी खबर हुई अगर इहा अमानत वठंदुस त मुझे वजूद जो सवाल पैदा थींदो आसमान चयो वजूद खपे अमानत न खपे ज़मीन खे भी खबर हुई अगर अमानत वठंदुस इहो मुखे अमानत महांगी पवंदी वजूद ॾियणो पवंदो अमानत संभालनी पवंदी उन भी इनकार कयो जबलन खे खबर हुई ॿुधाइण वारो उहो ई आ जेको अमानत ॾियण वारो आ बुधाइण वारो भी उहो ही आ जेको अमानत ॾियण वारो आ जेको आसमानन खे भी बुधाए थो ज़मीन खे भी बुधाए थो जबलन खे भी बुधाए थो बुधाए त ओ हज़रत इंसान खे बुधाईंदो या न अजीजन मन जरा गौर करन मुझे बेनियाज रब फरमायो त ए इंसान केडो न तू अजीब आही जान घुरई तो जान थोड़ी बच्चा घुरई तो बच्चा थोड़ी कीअं ॾींदे जे कदे जुमलो चवण दी त पहिरी जुमलो चवा या पहिरी सुणे लतीफ जो शेर चवा पहिरी जुमलो चवा या सुने लतीफ जो शेर चवा भला पहिरी जुमलो तो चवा बेनियाज रब फरमायो कियां ॾींदे चवे थो मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब ओ मुंहिंजा करीम रब हिकड़े पासे एतरी रब चवे थो ताकत ॾींदो मैं तवज्जो अञा मां कपड़े जे हेठों पियो ॻाल्हाया अल्लाह फरमाए थो एतरी ताकत ॾींदो मैं जो इशारो करी त सुको समुंड पानी जो छोलियूं हणन शुरू करे एतरी ताकत दींदो मैं जो इशारो करी त छोलन वारो समुंड सुकी वने एतरी ताकत भी दींदो मैं वरी पानी जो ढुक परे परे कंदो से कबूला चवे थो यार कबूला चवे तो यार कबूला सवाल थी रहियो आ भला तू ते ये कंदे पर एड़ो मोकली दो मई जेको तोखे चे अर्ज कंदो त सुणा हुक्म त कर हे मिड़ई दरिया कदमन में पहुंचाया उनखे जवाब ॾियणो पवंदी तू भी न कंदे बे जो कयल भी न वठंदे चवे तो सुणा जवाब ॾई छॾींदुसि अच्छा जवाब ॾींदे हा यार जवाब ॾींदुसि नंढड़ा हुंदई थोड़ा हुंदई हज़ारन जे साम्हूं हिकड़ो हिकड़ो करे घुरंदो वञा मौला ॾियण में का देर को न कंदुसि एॾा सवालो जवाब हली रहियो आ होॾो अमानत हली रही आ जॾहिं हा में हा मिली वई त अर्श मां दाह निकिरी वई या अमानत भी न हुई या अमानत हज़रत इश्क जी हुई केड़ी अमानत हुई जवाब दे केड़ी अमानत हुई
हजरत इश्क जी अमानत हुई। इश्क जो उहो बार जेको आसमानन न खयो, इश्क जो उहो बार जेको ज़मीन न खयो, इश्क जो उहो बार जेको जबलन न खयो, इश्क जो उहो बार खयो आ त इंसान खयो आ। हाणे इंसान त खयो आ पर इंसानन मां इंसान चूंटड़ा हा मुझा यार बुखुर ते गुजारन वारा भी इंसान दुनिया में आया। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम बच्चो कुर्बान करण वारो भी दुनिया ते आयो, हथ में छुरी भी मौजूद आ, बचड़ो भी हिकड़ो आ। अल्लाह जे हुक्म सा, अल्लाह जे रज़ा जे ला बचड़े के जबलन में छड़े अचण ला भी तैयार आ। अल्लाह जे रज़ा सा बचड़े जे मथा काती रखण ला भी तैयार आ, लेकिन पांजे हथन सा रखण ला तैयार आ। लेकिन जह वक्त में काती रखी रहियो आ उन वक्त दिल में ख्याल आयो आ, हेठो बच्चे आवाज दिनो आ, ऐ मुझा बाबा, ऐ मुझा बाबा काती रखण खां अॻु में पांजे अखड़न के जरूर बंद कजा, पांजे अखड़न के बंद कजा। मता मां बच्चे जी तड़प ॾिसी करे, मां बच्चे जो खून ॾिसी करे तुझे पी वारो प्यार जो दरिया छोली दे, ऐं मता अध में रहजी वनी ऐं यार नाराज थी वने। तारीख गवाह कुर्बानी उन भी ॾिनी आ, कुर्बानी बचड़ो उहो भी खणी आयो आ। लेकिन मुझा दोस्त अजीज हिते इश्क जी चो त वरी कुरान जी भी आयत जेका पढ़म ओडा सुणे लतीफ जो शेर भी पढ़म त कुर्बानी ॾींदा आया। केतराई सहाबी जन पंहिंजो बचड़ो कुर्बान कयो, केतराई सहाबी जन बुखुन ते जिंदगी गुजारी। लेकिन तमाम ये इश्क जो सिफतों ये खणी चवा त इश्क त खुदा हुजूर जे हर दीवाने के दिनो, पर अगर आशिकन जो रब सरदार बनायो त मुझो सुनो हसन हुसैन बनायो। आशिकन जो सरदार सोने सिद्दीक़ अकबर जी सदाकत हक्का, सोने उमर जी अदालत हक्का, सोने उस्मान जी हयादारी हक्का, मुझे सोने अली मुर्तजा शेरे खुदा जी शुजात हक्का। लेकिन जने इश्क जी गाल इंदिया सब कह मैदान मल्हायो आ, पर जी मुझे हुसैन मल्हायो आ, जी मुझे हुसैन मल्हायो आ, कायनात पूरी आडो आ। बेशक मुझा दोस्त अजीज केतराई दुनिया ते सहाबी जन जे जिस्म जो अंग अंग अलग कयो वयो, इनमें कोई शक ना है। लेकिन हिकड़ो हिकड़ो करे सरे आम मोकलण, हिकड़ो हिकड़ो करे सरे आम मोकलण, उहो भी इन सूरत में हिकड़े के मोकलण का अग में बियो चवे त पहिरी मां वञा। ऐ मुझा दोस्त अजीज यो इश्क जो जाम इते अचे मां भी तो रहा कया तो दो कलाम रूम जो बादशाह कहजो वरी चो रूम जे बादशाह के छा सॼो वींदो हो कैसर, ईरान जे बादशाह के सॼो वींदो हो कसरा। बुधो तो न कैसरो कसरा जा कुंगरा बुधो थव, कैसर छाहे कसरा छाहे। उन वक्त में रूम जे बादशाह के कैसर सॼो वींदो हो, ईरान जे बादशाह के कसरा सॼो वींदो हो, चीन जे बादशाह के खाकान सॼो वींदो हो, हबश जे बादशाह के नजाशी सॼो वींदो हो, मिस्र जे बादशाह के फिरौन सॼो वींदो हो। इन्हनि नालनि सां बादशाह मशहूर हुया। अज रूम जे बादशाह कैसर यानी कैसर रूम हिकड़ा 4 सवाल लिखया। घणा सवाल लिखया, जवाब दियो घणा सवाल लिखया, 4 सवाल लिखया। पंहिंजे वजीर खे ॾिना, इन चईन सवालन जा जवाब खपन। वजीर खणी पंहिंजे पूरे रूम जी बादशाही में घुमियो, किथां भी जवाब कोन मिलियो। बादशाह के अर्ज कई त बादशाह रूम जे बादशाही में जवाब नथो मिले, चवे तो ईरान हलियो वञो। ईरान घुमी आयो, जवाब न मिलियो। चीन
हलियो वञ चीन घुमी आयो जवाब न मिलियो मिस्र घुमी आयो जवाब न मिलियो हबश घुमी आयो जवाब न मिलियो जदे जवाब न मिलियो बादशाह चिट्ठी हथ में खणी करे चयो काश अज को मां जो लाल हुजे हां जेको हिन चईन सवालन जा जवाब दे हां कह चयो गाल ये बुधंदो तकरीर त सुबह जो बिन के छा ॿुधाईंदो रूम जे बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो अज अगर को मां जो लाल हुजे हां अगर को मां जो लाल हुजे हां सवालन जा जवाब दे हां उते को जवान आले रसूल जो दीवानो वेठो चे तो बादशाह अगर नाराज न थी ये 4 सवाल त छा पर जे 400 सवाल मोकली दे हिक हिक जो तफसील सा जवाब मिलंदो बादशाह चयो किथा मिलंदो चवे तो सोने अली जे दर ता मिलंदो काथा मिलंदो शेर खुदा जे दरता मिलंदो अलीउल मुर्तजा जे दरता मिलंदो बादशाह निहारे चयो ओहो काथे मिलंदो चवे तो ओहो मदीने में मिलंदो अली काथे मिलंदो चो अली काथे मिलंदो मदीने में मिलंदो बादशाह 4 सवाल उनके सील ब मुहर करे पंहिंजे सफीर जे हथ में ॾिना वञ मदीने वञी चईनी सवालन जा जवाब वठी बादशाह रूम कैसर रूम जो सफीर जै वक्त में मदीने तैयब पहुतो थोड़ो गाल के वधाया वक्त महदूद आ तबीयत जो मजो अल्लाह कदो भलो थी वेंदो कैसर रूम जी मदीने तैयब पहुतो काथे पहुतो वरी जो काथे पहुतो अल्लाह अल्लाह खुदा तो असा के भी मदीनो नसीब करे अल्लाह से तो असा के भी मदीनो नसीब करे शायरो शायरी अज न थो कया ना तू मन कब तू न थो पड़ा पगालियूं करे वठा अजीजा ने मन जी मदीने तैयब में पहुतो पुछा कंदो आयो ऐना अली ऐना अली ऐना अली अली किथे आ अली किथे आ अली किथे आ खबर पई त शेर खुदा वेठो आ पंहिंजे महबूब जे दीवानन सां गॾु वेठो आ उहो सफीर रूम जो सफीर खतड़ो हथ में खणी आयो ॾिठई त माण्हुनि जो झुगटो लॻो पियो आ को जवान जेको 14 जे चंड जहिड़ो सुहिणो वेठो आ आस्ते आस्ते थी करे पोया वेही रहो ये हेतरी जमायत वेठी आ अचे को पोया वेही रहे मुंह जड़े हलवे खाइण वारे मुलड़ा गरीब खे केड़ी खबर त पोया केर वेठो आ लेकिन हिते त फकीर आशिक ताहिरिया हुते बियो न हुयो हुते त मुझे रब्बुल आलमीन जो शेर वेठो आ सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा करमल्लाह वजहुल करीम अन्या हुन वेही बस कयो ची बुधा तही जवन छा था त मुझे सोने अलियो ता हकल कई ओ पोया वेहण वारा तोखे वापस वञणो वा जल्दी हेॾे आ ओ पोया वेहण वारा तोखे वापस वञणो आ जल्दी हेॾे आ हेॾे होॾे निहारण शुरू कई अलाए कंहिंखे थो चवे मूंखे त न की ॼाणे न की सुञाणे मां त अजनबी मां त अॼु मदीने पहुतो हां मूंखे कीअं चई सघंदो अञा वरी टिंभाणी वेठो होॾां सोणे अलीअ ॿियो दफ़ो चयो ओ पंहिंजे पाण खे अजनबी समझण वारा इन चईन सवालन खे सर्ब मुहर करे खणी अचण वारा हेॾे आ उनखे त ख़बर कान हुई त सवाल घणा आहिनि अञा रहंदो चुप थी वियो हे त चईन सवालनि जो ज़िक्र सुणो अली करे रहियो आहे यकीनन को ही ॿियो माण्हू आहे टियों दफ़ो शेर खुदा चयो ऐ कैसरे रूम जी चिट्ठी खणी अचण वारा हेॾे आ हाणे ठोड़ में ॻाल्हि वेही
छा में गाल वेठस वरी चो भला थोड़ दुखी थी लगे तो दिमाग खणी छो भला दिमाग में गाल वेही असे मथे में गाल वेही असे थोड़ का कावड़ जन थोड़ सबको कराए सके गाल जिया दिमाग में वेठस यकदम उठ्यो उथण खां बाद में सोचण शुरू कई अचे भी थो पियो सोचे भी थो पियो कैसरे रूम जा सफीर भी चई चिट्ठी जी गाल भी कई चैन सवालन जी गाल भी कई हे मुहामिलो छाहे अजा गीते में हथड़ो थो विझे त दिसा चिट्ठी आहे या नाहे जिया अग्या पहुतो सोने शेरे खुदा फरमायो देर न कर इहा चिट्ठी कढ त तोखे फारगो करे छड्या हैरत में पइजी वियो रूम घुमियुसि जवाब न मिलियो ईरान घुमियुसि जवाब न मिलियो शाम वियुसि जवाब न मिलियो हेतरा मुल्क घुमियुसि जवाब न मिलियो अजीब जवाना उनके कहिड़ी ख़बर त ही उहो ई जवाना जंहिंजे लाइ इमामुल अंबिया फरमायो त अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा हिनके कहिड़ी ख़बर त हे मदीने वारे मीर जो उहो परवानो आ जेके महबूब चवे त या अली अंत अखी फी दुनिया वल आखिरा ऐ अली तू मां मुस्तफा जो हिते जी भाई महशर में भी यही भाव दीवानन के खबर मगर अजनबी के केड़ी खबर जिया वर में पहुतो सोने शेरे खुदा फरमायो पर्ची बाहर कड हमराह पर्ची जिया कडी सोने अलीयुल मुर्तजा हिकड़ी निगाह दिसी करे पर्ची ही करे दिनी पाण फरमायो खण ही भी के सवाल छा फरमायो वरी गाल हा जे सोने अली जो परवानो है त जडे न महबूब जो जिक्र बुधवा जैसा प्यार होंदो आ खुदा जो कसम उन जो नालो या जिक्र बुधण सा दिल बहार थी ये हकीकत है अजीजान मन सोने अलीयुल मुर्तजा शेर खुदा करम अल्लाह वजहुल करीम फरमायो ही भी के सवाल हन खण पर्ची हमरा पर्ची हथ में खणी करे चयो जवाब दियो पाण फरमायो जवाब कोन दींदुस सफीर जे दिल में अचे हमरा शोर मचायो त कोन था अचन हमरा शोर मचायो जेको मचाईंदो आ अंदर में शोर त जवाब न था अचन चवे तो सोना जवाब दियो मां बादशाह के केड़ो मुंह ॾेखारींदुस पाण फरमायो मुझे जवाब जेड़ा सवाल खणी अचिया ही भी के सवाल हन नेठ हमरा ऊथ मुबारक खराब करे चयो भला इनन जो ही जवाब दियो पाण आंगुर खणी करे चयो पोइते वापस मोटी वञ बाहर मुंजा गुल खेडनी था प्या जवाब ओए ॾेई छॾींदा सोने शेरे खुदा फरमाए वापस मोट बाहर वञ गुलड़ा खेडी रहा हन इन तुझे सवालन जो जवाब ओहे दीदा निहारे दिल में ख्याल तो करे वडो जवाब न तो दे ऐ चवे तो गुलड़ा दीदा मिड़ई टारे रहयो आ ये ख्याल कंदो चो त सोनो अली जलाल वारो जवाना आमना है मुझा दोस्त जे के लुआबे दहन मुस्तफा मिलियो हुजे जे अख पो खोली हुजे पेरी यार खे दिठो हुजे जेतरो कुरान चमी पढ़ण ला तैयार हां अली खे सुञाणण ॾाढो ॾुखियो आले रसूल के सुञाणण ॾाढो ॾुखियो आयो हां चढ़ी कुरान जी आयत पढ़ी वठा मता सजे साथड़न दोस्तन के सुबाने को चवे त तवा जो फकीर आयो रुगी किस्सा बुधायो हर किसन असा जा किस्सा नाहन जो तसा लतीफ जा पांधीड़ा हो लतीफ सुने फरमायो जे तो बैत भाइया जे तो बैत भाइया से आयतू आहीन नियो मन लाइन पिरिया सदे पार दे
सोने लतीफ फरमायो जन के तू बैत तो समझी भाड़िया उहे बैत नाहन हे तैयार जे मुल्क जे पंध जा बांधियड़ा हन असा वेठा नवाब शाह जे भंगवाड़ कॉलोनी में हो पर इन लतीफ जे बैतन जे उन इश्क जे मौज में जिस मोहिते हूं दुआ दिल यार जे दरबार में पहुंची विंदिया यो सच्चाई पुछ पाण को जे नथी पहुंची तने बि मुंहिंजो ज़िमो कोने ऐं जी पहुचई थी तने बि मुंहिंजो कमाल कोने कमाल उन जो अजह बनायो बियो कमाल तुझे दिल जो अजह कबूल कयो आ असा जो कमाए पैगाम जन बाकी अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा अज़ीज़ा ने मन मता कुरान करीम जी आयत रह जीवन कह जी गाल पे कयम कह जी गाल पे कयम खामोश थी आयो चो नहीं गाल पिया बुधाऊं इहो ही त मज़ो आ अज़ीज़ा ने मन उनके खबर न हुई तही जवान केरा वधी चयम सोनो ओहो आ जंजे लुआबे दहन मुझे मुस्तफा ता फरमायो इते ची के कुरान जी आयत पढ़ा अल्लाह फरमायो वकज़ालिक नुरी इब्राहीम मलकूत समावाति वल अर्द कुरान करीम जा हाफिज वेठा होंदा यकीनन वेठा होंदा न त अजकल वीडियो ऑडियो सब भरजे पयो अल्लाह जे ज़ात फरमायो तमा पांजे सुने खलील इब्राहीम के आसमानन ऐ ज़मीनन जा सैर कराया छा जा सैर कराया गाला छाजा सैर कराया गालाई दे त जवाब दी तुम छाजा सैर कराया जमीनुन आई आसमानन जा आसमान घणा वरी चौ घणा इब्राहिम खलील फर्श ते वेही करे कुरान बुधाए तो अर्शन जा सैर करे रहियो आ इब्राहिम खलीलुल्लाह फर्श ते वेही करे अर्शन जा सैर करे रहियो आ इब्राहिम खलीलुल्लाह जमीन जे मथा रही करे सत जमीनन जा सैर करे रहियो आ लेकिन दिसी रहियो आ देखारे को न रहियो आ जवाब अगते वधंदुस दिसी रहियो आ छा दिसी रहियो आ जेको हर को दिसी न थो सके ओहो दिसी रहियो आ मगर देखारे को न रहियो आ खलीलुल्लाह खलीलुल्लाह अण दिठू शयूं दिसी रहियो आ जमीन ते रही करे जमीनू घुमी रहियो आ जमीन ते रही करे आसमान घुमी रहियो आ मगर घुमी रहियो आ देखारे को न रहियो आ खलील खलीला पर अलीब अलिया भेट न तो कयामता भूल जी पवी खबरदार थी जा सोच न कजा त अंबिया ऐं सहाबा के मिलाए भेट भेट नागे यार जी मर्जिया जेके जेको अता फरमाए हे मालिकन जी मर्जिया सोनो इब्राहिम खलीलुल्लाह दिसी रहियो आ मगर देखारे को न रहियो आ पर इमाम हसन ऐं हुसैन जो बाबा जिंजला इंतजार में हुयो काबो बे दफे बुधाइंदो त काबे जेला अल्लाह कुरान में छा फरमायो ऐं ओहे सभई गालियूं काबे जूं पूरियूं कह कयूं काबे जेला अल्लाह चा फरमायो तवाफ करनो आ क्या बहरहाल बे दफे छो तो वक्त महदूद आ मौजू के न टोड़िया सोहणे अलीउल मुर्तजा शेरे खुदा सोहणे अलीउल मुर्तजा शेरे खुदा जी पांजे अमर जे वजूद मा आयो आ दुनिया जी तारीख गवाह मुझो महबूब मुस्तफा दुनिया में मौजूद आ सबको दिसी रहियो आ सबको दिसी रहियो आ मुजा
दोस्त अजीज सुनो अबू बकर सिद्दीक मुझे मुस्तफा जे बचपन जो यारा उहो भी ॾिसी रहियो आ पर पंहिंजे यार मोहम्मद खे ॾिसी रहियो आ गौर कर पंहिंजे यार मोहम्मद खे ॾिसी रहियो आ पंहिंजो भी ॾिसी रहियो आ मोहम्मद बिन अब्दुल्लाह ॾिसी रहियो आ पराओ भी ॾिसी रहियो आ मोहम्मद बिन अब्दुल्लाह ॾिसी रहियो आ अम्मा खदीजतुल कुबरा भी ॾिसी रही आ मोहम्मद बिन अब्दुल्लाह ॾिसी रही आ पर जॾहिं अली काबे में पैर पायो आ अली दुनिया के ॿुधायो आ ओ दुनिया वारो जंहिंखे फ़क़त मोहम्मद बिन अब्दुल्लाह ता समझो इहो महबूब कायनात जे नबियन जो भी इमाम सोहणे शेरे खुदा डिठो भी आहे त गाला सोहणे शेरे खुदा डिठो भी आहे त कोन कुछ ने डिठो भी आहे त देखारियो भी आहे मां पुराणियूं ॻाल्हियूं कयलो वरी नथो चाहे हिंस ॾेई थो वञा फातिमा बिनत असद जो बचड़ो आ जॾहिं अम्मड़ जे वजूद में हुयो महबूब ईंदा हुया अम्मड़ उन जी फातिमा बिनत असद उथी बीहदी हुई खानदान जे माण्हुनि चयो इहा ॻाल्हि सुठी नाहे तूं वॾी आ सुहिणो महबूब मोहम्मद करीम नंढड़ो आ चवे थी मां छा कयां जॾहिं चोॾीअ जो चंड थो अचे अलाए केरा जेको थारे थो बिहारे छाती चवी फातिमा ए छाती चवी अंदाजो लगा जॾहिं फातिमा बिनत असद भी फातिमा बिनत मोहम्मद जहिड़ी थी नथी सके त तुंहिंजी मुंहिंजी गुलाम फातिमा कीअं थी सके ऐ मुसलमान गौर कर फातिमा बिनत असद चवे थी जॾहिं मुस्तफा ते निगाह थी पवे अलाए केरा जेको थारे तो ॻाल्हि खे खुटाया मौज़ूअ ते वधाया सब हीला कयो ॾिसो त कीअं थी उथी पर जॾहिं यार आयो तॾहिं अल्लाह पंहिंजो कुर्ब वधायो फातिमा बिनत असद उथी बीठी जेके रुकावटूं हुयूं रसन में हुयूं जंजीरुनि में हुयूं या बार में XYZ कुछ भी हुयूं सब टुटी वयूं यार जो इस्तक़बाल शुरू थी वयो जवाब दे उन अम्मा जे पेट में उन मल केरो जवाब दे केरो सुनो अली मुर्तजा शेरे खुदा वक्त महदूद मुझा दोस्त अजीज कलाक थी वे अन्या अध कलाक तो खे दींदो थोड़ो गाल के खुटाइंदो अॻिते हला त सुनो इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह अर्श भी घुम आसमान घुमाया ज़मीनूं ॾिठियूं लेकिन उन रुगी ॾिठियूं सोने अली ॾिठियूं भी ॾेखारियूं भी लेकिन मां गाल वरी उते अचां सोने अली फरमायो वञ मुझा ॿाहिर बलाल वेठा गाल रहजी न वने मुझा बाहर बलाल वेठा थई हमरा दिल में ख्याल कयो वन्या तो दिसा केरन अन्या जी दर बाहर निकतो इमाम हसन तैयार बीठो हथ विधाई हते हथे दे खबर अच्छा तो सोची दे खबर अच्छा तो सोची अन्या हिन जुबान खोलण जी कई इमाम हसन फरमायो जुबान न खोल जा पर्ची भी तो वट हुजे पढ़ भी तू पर्ची भी न दे लिखल पर्ची ते तोखे बुधायो वींदो ऐं उन जो जवाब भी बुधायो वींदो निहारे चवे तो नंढड़ा चओ छा था सवाल भी तहां पाण बुधाइंदो जवाब भी तहां पाण बुधाइंदो इमाम हसन फरमायो ना ना सवाल मुझो ही शहजादो बुधाइंदो इमाम हुसैन पाक नंढड़ो बीठो आ चवे तो सवाल मुझो ही भाव बुधाइंदो जवाब मां बुधाइंदुस पर्ची तुझी तो वट पई हुजे तू ॾिसंदो वञ जा उन भी देर न कई पर्ची खणी आडो रखी इमाम हुसैन भाव दे निहारे चयो अदा सवाल भी तमां बुधायोस जवाब भी अज तमां ही दई छडियोस छो महबूबन मोकलियो
बाबा साईं मोकिलियो आ। इमाम हसन मुश्तबा निहारे चयो पंहिंजे पर्चे खे चङी तरह खोले पढ़। पहिरो सवाल इहो आ त फर्श ऐं अर्श जे दरमियान में फ़ासिलो केतिरो आ। पहिरो सवाल कहिड़ो, फर्श ऐं अर्श जे दरमियान में अर्शे मुअल्ला आसमान न अर्शे मुअल्ला यानी फर्श ऐं अर्शे मुअल्ला जे दरमियान में फासलो केतिरो आ। छो त इन सवाल जो जवाब केर ॿुधाए। ज़मीन खां आसमान ताईं, वरी आसमान जी थोल, वरी वेट, वरी आसमान, वरी वरी वरी। सोहणे इमाम हसन मुश्तबा निहारे फरमाए इहो ई सवाल आ या को ॿियो आ। पाण फरमाए इहो ई सवाल आ या वरी को ॿियो आ। चवे तो सवाल त इहो ई आ पर जवाब कहिड़ो आ। पाण फरमायो जवाब इहो आ त हिकिड़े सेकंड जो फ़ासिलो आ। छा जो फ़ासिलो आ? वरी चओ मता सुभाणे चवी उन टाइम में सेकंड किथों आया तुझे समझाइण जे लाइ। इमाम हसन चयो हिकड़ी सात जो फ़ासिलो आ। हुन निहारे चयो फर्श खां अर्शे मुअल्ला हिकड़ी सात जो फ़ासिलो आ। इमाम हसन चयो हा हिकड़ी सात जो फ़ासिलो आ। हुन चयो पोइ कीअं? जवाब ॿुध। पोइ जे दिलि ठरी पवई त दिलि खोले नारो हणी छॾिजां। जे दिल ठरी पवई त नारो हणी छॾिजां। पर जे कुंड पासे में बरी पवई त मुंह मुबारक हेठ करे वे। मयार तो ते कान ईंदी। इमाम हसन मुश्तबा फरमायो हिकड़ी सात जो फ़ासिलो आ। कैसर रूम जे सफ़ीर चयो हिकड़ी सात जो फ़ासिलो कीअं? इमाम हसन साईं फरमायो तवज्जो। इमाम हसन साईं फरमायो मोमिन जी निगाह फर्श तों खजंदी आ त हिकड़ सियात खां पहिरीं अर्श ते पुजंदी आ। पाण फरमायो मोमिन जी निगाह, मोमिन जी निगाह, मोमिन जी निगाह अर्श तो ही फर्श तो ही निकरंदी आ। हिक सेकंड में अर्श ते पहुंचदी आ। वधीक पाण फरमायो मज़लूम जी ताह हिकड़े सेकंड खां अॻु में फर्श खां अर्श ते पुजी वेंदी आ। पाण फरमायो फासलो हिकड़े सेकंड जो आ पर कहजे ला तुझे मुझे ला न। मानियो खाई निंड्रू करे, ड्रामा ॾिसी निंड्रू करे, कूड़ सच हणी सब कुछ करे ये न। मोमिन जे ला मोमिन हिकड़ी निगाह कंदो आ फर्श खां अर्श ते पहुची वेंदी आ। मां नथो चवां मदीने जे मीर फरमायो मज़लूम जी ताह, मज़लूम जी ताह फर्श ते कंदो आ। मुझे मुस्तफा फरमायो जॾहिं मज़लूम फर्श ते ताह कंदो आ आसमानन के चीरे अर्श मुअल्ला के हिलाए छॾींदी आ। जवाब ॿुधई अगे मुल्लन वारो ज़िद कोन हो या वरी मवालन वारो जिद को न हो तो मैं न मानूंगा। अकुलमंद माण्हू हूंदा हुया। जवाब दुश्मन जो हुजे या सजण जो जवाब सही हूंदो हो तो कबूल करे वठंदा हुया। गाल कबूल कई। इमाम हसन साईं फरमायो ॿियो सवाल पढ़ी वठ तो मां ॿुधाई। हुन पर्ची खणी पढ़ियो। इमाम हसन फरमायो ॿियो सवाल तुंहिंजे बादशाह लिखियो आ त हक ऐं बातिल में कहिड़ो फर्क आ। ॿियो सवाल तुंहिंजे बादशाह लिखियो आ हक ऐं बातिल में कहिड़ो फर्क आ। इमाम हसन साईं फरमायो हक अखियुनि सां जेको ॾिसबो आ उनखे हक चइबो आ। जेको रुगी कननि सां ॿुधबो आ उहो ई बातिल हूंदो आ। इमाम हसन जो जवाब ॿुधी हमराह हीअं कयो माण्हू जॾहिं अचरज में पइजंदा पोइ छा कंदो आहे?
ये कंदो जेडी मल ये कई तो मुझे सुने हुसैन देर न कई खामोश बीठो हो इमाम हसन सवालन जा जवाब पियो दे उन जो हिय करे बस कई इमाम हुसैन मुर्की फरमायो हाने आखिरी जवाब मां थो ॾेई पंहिंजे हथ दे निहार इन अखियां कन जे विच में तुझो चार चीचू मौजूद हन पंजी रखी देखा तुझे अखई हथ जे विच में कन जे विच में घणी चीचू मौजूद आहिनि चार की अचे त जेडी मल न मुझे सोने हुसैन चयो तो न देर कान के पर्ची हथ में टुकड़ा करे हथड़ो इमाम हुसैन जो चुमण लॻो हथड़ो इमाम हसन से जो चुमण लगो बिनी जा हथड़ा चुमी पर्ची फाड़े टुकड़ा टुकड़ा करे समझी वयो जन बिन सवालन जा वडड़े जवाब ना नंढड़ो चई रहो आ त चार खणी आयो ही पंज नथा थी सघन चार आंगुरियूं ॾिनियूं थई पंजी ॾेई ॾेखार मना ॿुधाए रहियो आ त सवाल चार हल पंज नथा थी सघनि पर्ची खे फाड़े मोटी सुणे अलीअ ॾे अचण लॻो अचे उन सवाल कयो मुंहिंजे सुणे अलीअ जवाब ॾिनो पोइ जे जवाब ॿुधी दिलि ठरई त हिन फ़क़ीर खे दुआ करे छॾिजा मोटियो काने सोहणे शेरे खुदा दे हजरत अली मुर्तजा शेरे खुदा दे मोटियो मुझो सोहणो अली निहारे मुर्की रहियो आ उते ही वेठो आ सोहणो अली मुर्की रहियो आ वेझो थी अर्ज़ तो करे ओ मुझा सोहणा ही शहजादा किथों आंदा थई ओ मुझा सोना ही शहजादा हेदे इल्म फहम इदराक वारा किथों आंदा थई मुझे दिल पर अली जो जवाब बुध जा मुझे शेरे खुदा जो जवाब बुध जा शेरे खुदा जवाब ॾिनो त तू चमी थो ही शहजादा किथों आंदा थई मां अली तो बुधाई ही शहजादा मुझे मुस्तफा जे लुआबे धन जी बरकत हने छा सोने लिए जवाब ओ नवाब शाह वाला जवाब दे सोने लिए जवाब छा दिनो पान फरमायो ही मुझा शहजादा मुझे महबूब मुस्तफा जे लुआबे धन जी बरकत हन यानी हुजूर जे जुबान मुबारक मा जेको लुआबे धन निकतो आ हे सोनो हसन भी उन जी बरकत आ त मुझो हुसैन भी उन जी बरकत हाने लतीफ जो शेर पढ़ा कज़्यो करबला जो कज़्यो करबला जो आहे निसो रोई नाज के रिंद परूड़ मिराज कज़्यो करबला जो कुरान करीम जो आयतों ते पयूं हन 12 थियण वारा हन वायदे जो पक्को हा जो त सजण साईं जो फकीर हा पहुचण जो भी पक्को हा त लहण जो भी चो पहुचण जो भी पक्को लहण जो भी पक्को तवा जो भी ख्याल रखणो आ पंहिंजो भी ख्याल रखणो आ लाउड वारे खे भी थोड़ी दुआ ॾियणी आ मेहनत उन भी सुठी की आ जेकॾहिं सुठो न हलाए भट्टी फकीर शायद न ॻाल्हाए सघां अज़ीज़ान मन हाणे अचो त बाक़ी हिकड़ी ॻाल्हि ॿुधायां जॾहिं करबला जे मैदान खां इमाम अली मक़ाम जो काफ़िलो निकितो आ हिकड़ी मंज़िल अॼु ॿुधायां हिकड़ी मंज़िल अॻु में ॿुधाई हुई ये न म्या हिकड़ी मंज़िल अग में बुधाए वयो होयुस केड़ी मंज़िल बुधाई हुयम जवान मंज़िल बुधाई हुयम मकामे हलब ताई आयो होयुस मां दोस्त नियाज़ हुसैन का पुछो पोए दफे मकामे हलब ताई पहुतुस अज मकामे हलब को अगी मंज़िल थो बुधाया अल्लाह ताला कबूल फरमाइंदो जो त इमाम हसन भी गायम इमाम हुसैन भी गायम शेर खुदा भी गायम दिल जवे थी वींदे वींदे इमाम ज़ैनुल आबिदीन जो जिक्र भी कंदो वञा
ऐं मुंहिंजा दोस्त करबला खां बाद अल्लाह ताला तव्हां खे मदीने तय्यबा जी हाज़िरी नसीब फरमाए। अज भी ज़ियारतुनि ते निकरंदो त ॾेखारींदा त ही ओ घरड़ो आ जेको करबला खां बाद जिथे सोणो इमाम ज़ैनुल आबिदीन रहंदो। ऐं मुसलमान ज़ैनुल आबिदीन इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजी पूरी ज़िंदगी करबला खां बाद कॾहिं थधो पाणी न पीतो। ऐं मुसलमान ज़िक्र हुसैन ॿुधण वारा फ़िक्र हुसैन ॿुधण जी भी हिम्मत पैदा कर। फ़िक्र हुसैन कहिड़ो आ? हिकिड़ो बुनियादी जुमलो आ त जान हली वञे त हली वञे, बच्चा ॿार राहे रब में कुर्बान करणा पवन त करे छॾिजा, पर कॾहिं ज़ालिम जे आॾो कंध न झुकाइजा। हिकमतुन खे आॾो न रखिजा, मोचड़े जो दबाव कबूल न कजा, पैसे जे लालच में न अचजा। याद रखी छॾिजा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा खे तस्लीम सरे हम तस्लीम करे अज़म बिल जज़म कजा त मां त हुसैनी हां। जेको हुसैनी हूंदो आ उहो कॾहिं भी ज़ालिम जे आॾो पंहिंजो सिर कोन झुकाईंदो आ, भले जान हली वञे, भले उहो ज़ालिम हुक्मरानी छो न हुजे, सिर उन जे आॾो झुकाइणो आ जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे आॾो झुकाए। इमाम अली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फ़िक्र, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ज़िक्र इंशाअल्लाह ताला वरी खुदा मौके ॾिनो ज़रूर कबो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बस हिकिड़ी मंज़िल पढ़ा, मां अर्ज़ कयो त कोई शहर विच में न पढ़ियो थम, सिर्फ़ इन करे जो सेहत जे मथां भरवसो न हो, पर ये निगाह यार थी वे कम थियो। अज़ीज़ाने मन हिकड़े मिंट जेला पहिरी मंज़िल जो हिकड़ो जुमलो चवां। जॾे करबला जे मैदान मां मुझे महबूब मुस्तफा जे मज़लूमन जो ओहो काफिलो निकतो आ। उन काफिले दे निहार अज भी ॾहीं मुहर्रम दे निहार, अज भी ॾहीं मुहर्रम जी शाम हुजे, सिज लहण बारो हुजे, आसमान गाढ़ो न हुजे, इएं थी नथो। याद रख मुसलमान, याद रख मुसलमान, ॾहीं मुहर्रम जी शाम जंहिं वक्त में काफिलो करबला खां निकतो आ, पहिरीं मंज़िल कूफो आ। उन वक्त जे राय जो नाफिजुल अमल कानून मुताबिक शहर जे ॿाहिर वॾी दीवार हूंदी हुई, वॾो किलो जीअं हूंदो आ, इहे वॾी दीवार जीअं तुंहिंजे मुंहिंजे घर जे ॿाहिरों दीवार आ, इहे कूफे जी वॾी दीवार आयल सिजल थे जे अज़ान खां पो इन करे तो चवां अज़ान खां पो अज़ान भी ॾींदा हुया, नमाज़ूं भी पढ़ंदा हुया, बेवफाई भी कंदा हुया। अज़ीज़ाने मन खबरदार थी जा मता उन्हनि जे बेवफाई खे ॾिसी करे नमाज़ जे मथां आंगुर खणी, नमाज़ उहा जेका मुंहिंजे दिल पर हुसैन तीरन ऐं नेज़न में भी नमाज़ कान छॾिया। इमाम अली मकाम नमाज कान छॾिया, मुझे करीम मुस्तफा फरमायो नमाज मां मुस्तफा जे अखिन जो खबरदार थी जा। ऐ मुसलमान खबरदार थी जा, जेकॾहिं हिकिड़ो ज़ालिम अमड़ जो अदब न करे, इन जो मतलब इहो नाहे त अमड़ जी इज्जत करनी नाहे, मां हूंदी आहे। अगर जालिम पंहिंजी आखिरत विञाई आहे उहो ॼाणे, उन जो रब ॼाणे। जंहिं वक्त में कूफे जी ॿाहिरों दरवाज़ा बंद थी विया, शिबिर पलीत खोलीअ खे चयो, छो त ख़तरो महसूस थी रहियो हुयो। खोलीअ खे चई ॻाल्हि ॿुध, सभु कुझु असां था कयूं, पर सुणे हुसैन जो सिर तुंहिंजो घर वेझो आहे, वञी छुपाया। खोली चयो को मसलो ई कोन्हे, छो त जेके दुनिया जा आशिक हूंदा आहिनि उन्हनि खे कंहिंजे इज़त हुरमत जो ख्याल कोन हूंदो आ, उहे दुनिया जा दीवाना हूंदा आहिनि। किसे मुख्तसर खोली जीअं खणी पहुतो, रात जो टाइम थी वियो आ, सोची दरवाज़ो खड़काईंदुसि त मुन जे ज़ाल जो नालो आ नवारा। खोलीअ जे ज़ाल जो नालो
वरी चो नवारा ज़ाल जो नालो ख़बर हुयस त ही पंजतन पाक जी दीवानिया ज़ाल मुझिया अल्लाह जी कुदरता फिरौन जेड़े ज़ालिम जे घर में आसिया के रब की हिफाजत में रखंदो बेनियाज रब जी मर्जिया खोलिए जेड़े बेगैरत जे घर में नवारा जेड़ी महबूब जे बचड़न सा प्यार करण वारी वेठिया मुड़स के खबरा आले रसूल जी दीवानिया हाने किया कया दरवाजो न तो खड़काए मुजा दोस्त अजीज पांजी बदमाशी वारी छलांग लगाई दे जी तनूर पयोआ तनूर जे अंदर ओ मटको खड़ी मुझे दिलबर हुसैन जो सिर मुबारक उन हुसैन जो सिर मुबारक जेके लोडण जेला जिब्राइल ईंदो उन मुझे यार जो सिर मुबारक जेको अर्श देखण दो आ तो हुरू हैरान थी विलियूं हन अजीजन मन ऐ मुझा मुसलमान भा उन तनूर में रखी करे मथो घड़ो दई करे वरी वापस निकरी करे दरवाजो खड़काइंदो आ नवारा दर खोली दिया इन जे जिस्म के खून लगल चवंदी आ निभागा दे त खबर रात जे टाइम में मोटियो हे जिस्म ते खून लगो पयो आ यकीनन निभागो चवंदो आ त यजीद जा मुखालिफ होया बागी होया उनके कत्ल कयम जो खून लगो आ ही अगते हलियो हवा जे झूठे सा उन खून जी खुशबू गुलन खां वधीक अची वईया नक त खोली खे भी होयो नकुत पलीत खोलिया के भी हुयो नकुत नवारा के भी हुयो नकुत बिनी जो सागियो हुयो पर निस्बत बिनी जी सागी कान नक बिनी जो सागियो निस्बत बिनी जी सागी कान हुई अल्लाह जे कुदरत दे निहार नकब उनके खुशबू इंदिया जेको निस्बत वारो हुंदो आ यार त अंगण ते पैर पाईंदो आ अखियूं त सभिनी खे हूंदियूं हन पर ॾिसंदो उहो आ जेको अखियुनि वारो हूंदो आ चवां त मां भी तो मुंहिंजूं अखियूं तू भी चवी तो मुंहिंजूं अखियूं पर लतीफ सरकार फरमायो इहे कन विकणी के ॿिया कन गिने तिहा पोइ सुणे जो ॻाल्हियूं पिरियां संदे पार जो हिनन कनन सा सब को बुधंदो आ कदे हे कन छदे करे अंदर वारा कन ओजारा कर अजीजा ने मन हिन पलीत दे निहारे चवे थी ओ पलीता इंसान जे खून जी बदबू दिया हे केड़ो खून जे मां गुलाब जे गुलन जी खुशबू अची रही आ पलीत खोली चवंदो नवारा तो जो दिमागी तवाज़ुन सही कोने आराम कर चवे थी चंद्रा तू वनी किर मर ओ चंद्रो वनी पांजे हंध ते किरंदो आ छो त शिमरे पाबंद कयो हुयुस त जीअं फजर जी असान अचे सिर खणी तकड़ो निकरी अच जा नमाज पो पढ़ंदासी नमाज पो पढ़ंदासी जो त खतरो मौजूद आ हिनखे जल्द में निंड करणी हुई हे सुमी रहो नवारा मुस्तफा जे बचड़न जी आशिका ये कीअं थो थी सके अम्मा फातिमा ज़हरा जी दीवानी हुजे ऐं तहज्जुद पढ़ण वारी न हुजे जागो था तो सलात मुझे महबूब मुआफ कजो यार 1.5 कलाक थी वियो हाणे नाइंसाफ़ी पियो कया तव्हां सां भी ऐं पाण सां सेहत सां भी तव्हां सां भी प्राणे कुछ मिनट जी थोड़ी ॻाल्हि वाला थोड़ी अॻिते करे वठे खोली सुमी रहियो मुझे मुस्तफा जी दीवानी आले रसूल सां प्यार करण वारी नवारा
अम्मा फातिमा तो ज़हरा जी दीवानी केड़ी अम्मा फातिमा तो ज़हरा हिकड़ो ही जुमलो चवा हिकड़ो ही जुमलो चवा बज़ुबान इमाम हसन मुज्तबा इमाम हसन साईं फरमाइंदो आ त मूं पंहिंजे कन्नड़न सां ॿुधो मुंहिंजी अम्मा ॾिठम मुसल्ले ते आ सजदा रेज़ा अलाए केॾी महिल खां सजदन में आ जीअं फजर जी अज़ान मस्जिद नबवी मां आई इमाम हसन साईं फरमायो मुंहिंजे जी जल अम्मड़ पंहिंजी पेशानी मथे खणी करे अल्लाह जे हथड़ा खणी करे डोरा पो ॾियणु शुरू कयो कंहिंखे डोरा पो ॾेई रही आ जो डोरा पो उनखे ॾिबो आ जंहिंसां प्यार हूंदो आ हसनैन करीमैन जी अम्मड़ अल्लाह के डोरा पो ॾेई रही आ ओ मुंहिंजा करीम रब ओ मुंहिंजा करीम रब कॾहिं रात वॾी थींदी ओ मुझा करीम रब कॾहिं रात वॾी थींदी जो तुझे मुस्तफा जी बचड़ी सजदा करे ढो कंदी ऐ मुसलमान अखियूं खोल ऐ मुसलमान अखियूं खोल मुझो अम्मड़ियूं भेनरूं अखियूं खोलियो ये थी न तो सके बच्चो बदक जो हुजे ऐ पाणीअ में तरी न सके ये थी न तो सके बच्चो मच्छीअ जो हुजे ऐ पाणीअ में तरण को ॿियो सेखारे ये थी न तो सके हा 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 याद रखी छॾजा ये थी न तो सके त आले रसूल जो दीवानो हुजे कुरान ऐं नमाज खां परे हुजे ये थी न तो सके अम्मा फातिमा तो ज़हरा जी दीवानी हुजे ऐं मुसल्ले खां परे हुजे ये भी थी न तो सके छो मुझे इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम दुनिया के बुधायो आ दुनिया के देखारियो आ तो दुनिया बेकारी ईंदा आवाज भलो हुंदो कुरान सुनो पढ़ंदा मगर तेसी पढ़ंदा जैसी जान में जान होंदी जैसी जिस्म में जिस्म होंदो जैसी अखियों पटलू होंदियों जैसी जुबान हिलल होंदी लेकिन मां हुसैन जो त दुनिया वारा कारी कुरान पढ़ंदा दुनिया उन्हनि ते नाज़ कंदी पर मुझो हुसैन चवे तो जदे तवा जो हुसैन कुरान पढ़ंदो त कुरान हुसैन ते नाज़ कंदो याद रखी जर मुसलमान अखियों खोल खुदा जे वास्ते जिंदगी मौत जे मथा कोई भरोसो नहीं एड़ो कोई अमल न कर जेको मुझे सुने हुसैन न कर एड़ो कोई अमल न कर जेको आले रसूल न कयो आ अगर कंदे तो तुझी जिंदगी आ कब्र में हिसाब तोखे देणो पवंदो लेकिन खुदा जो कसम खणी तो तोखे बुधाया त मुझे महबूब मुस्तफा जी जात त जात आ पर मुझे महबूब मुस्तफा जा बचड़ा अज भी आशिक रड़कंदा हन महबूब जा बचड़ा जी चवंदा ई पांजे पांजे मोहब्बत जो मकाम आ ई पांजे पांजे मु जड़े मुलड़े के जेकर जवाब पांजी गाल के तवा नेक सालेह हो माफ कजो मु जड़े के जवाब न थो मिले या मुझे अंदर जी खोटा पर तवा मा जेकर को नेकोकार आधी जो उथी करे यार के सरलो करे दिस यार के सरड़ो करे दिस सही न कहीं से दूर है मंजिल कोई करीब की बात है अरे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है याद रखी छद मालिकन जी मर्जी आ छो त जेको मालिक होंदो आ वो के अणगणियो दे उन जी मर्जी आ हिसाब करे दे उन जी मर्जी आ
अजीज़ान मन मां तवील न थो वञा बस मुख्तसर अर्ज कयम तो ओहो अमल न कजा जेको आले रसूल न कयो आ करबला में जेकी कुछ थियो आ ओहो कजा जेको करबला में मुझे सुने हुसैन कयो आ जेको करबला में जवान अली अकबर कयो आ ओहो कजा जेको करबला में सुने कासिम घोट कयो आ ओहो कजा जेको करबला में सुने अब्बास लंबरदार कयो आ ओहो कजा जेको मैदान करबला में मासूम अली असगर कयो आ ये सब्र कजा मुझी मां मुझी भेण जे उम्मुल मसाइब अम्मा बीबी ज़ैनब सब्र करे दिखारियो ये सब्र कजा जे सुनी सुकैना सब्र करे दिखारियो ऐ मुसलमानो ये सब्र कजो जे ज़ैनुल आबिदीन सब्र करे दिखारियो मां चवंदो वरी अर्ज कया ओहो अमल न कजा जेको महरम जे दीहन में 7 8 9 10 11 12 9 10 ताईं जेको यजीद ने कयो आ छा कयो थन के खां बुझाई खाने शराब होया यजीद ने जे टोले में नशा होया यजीद ने जे टोले में मुझा दोस्त अजीज सब कुछ हुयो यजीद ने जे टोले में नमाज भी हुई यजीद ने जे टोले में पर इश्क को न हुयो अगर इश्क हुई मोहब्बत हुई तो मुझे हुसैन जे खीमन में इने करे बस मां जुमलो चई वयो से अल्लाह तवा सा सबनी के हिदायत अता फरमाइदो मां मोटी सागी जगह ते हला ओहा अल्लाह जी ने कबाणी नवारा तहज्जुद जे नमाज ते उठी जी जो वुजू करला बाहर निकती निहारे त सुभान अल्लाह निहारे त सुभान अल्लाह ही जो तनूर ने निहारे त तनूर त फर्श ते आ पर नूर जो लाडू अर्श सा गंढियूं पयूं हने तनूर फर्श ते आ नूर जो लाडू अर्श सा गंढियूं पयूं हने अहले सुन्नत जो अकीदो निहार अहले सुन्नत जो अकीदो निहार मुझा दोस्त अजीज अहले सुन्नत जो अकीदो इहो ही आ त तू है सारा नूर तेरा सब घराना नूर का तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू ही सारा नूर तेरा सब घराना नूर का है अहले सुन्नत पर अहले सुन्नत कड़ी जंजो अगवान अहमद रजा खान जेड़ो जवान जंजो अगवान इमाम रब्बानी जेड़ो जवाना जंजो अगवान महबूबे सुबहानी जेड़ो जवाना जंजो अगवान ख्वाजा निजामुद्दीन औलिया जेड़ो जवाना जंजा अगवान अज भी दुनिया जा कामिल वली मौजूद हन मां जुमलो ते पूरो कयो जुमलो पूरो कयो जिए जो नूर निठई अगते वधी जिए जी मोहब्बत में वधी जदे ही अखियों बंद थियूं समझ में न आयो त छा थी रहयो आ ही अखियों खुलन शुरू थियूं जदे ही अखियों खुलियूं डिठई त नूर वट सुभान अल्लाह पहरी ही अखियों खुलियल हुयूं त नूर हुयो नूर मोहब्बत दिठो उन नूर के जो अंदर में जज़ब कये अंदर वारियों अखियों जो खुली पयो हाने अंदर जे अखिन दिठो दिसे त सुभान अल्लाह डाडी हवा बीठिया बीबी हाजरा बीठिया बीबी मरियम बीठिया ए तेरे में दिसे त मुझे मुस्तफा जी लाडली हसनैन करीमैन जी अम्मा फातिमा तो ज़हरा जी रहिया छोता अम्मा फातिमा तो ज़हरा डिठल हुई नवारा जी डिठल हुई नवारा जी उम्र जी भले वडी हुई लेकिन मोहब्बत वारी हुई मोहब्बत में जी जो वधी ओ नूरानी बारिश खिल जियादो हली वई ओहा महल हुंदिया सागियो तनूर यकदम तनूर जो ढक लाहे दिसे त सुभान अल्लाह
बिस्मिल्लाह करे मथे खण दिया जिया दिसे इमाम अली मकाम जो सिर मुबारक मुझे तनूर में सारो कतार रो दिया। आखिरी जुमला तो चवा दीवाना सारो कतार रो दिया। सिर मुबारक के सीने सा लाई दिया, सीने सा लाए करे दिल में ख्याल कंदिया हेठ भी न रखा सिर मुबारक के भी धोआ। सीने सा इमाम अली मकाम जो सिर मुबारक लगो पयोआ पानी जे वेझो पहुंच दिया। जिया पानी हथ में खणी करे चेहरा दो कदिया त सिर मुबारक के धोआ। पहरो दफो तिलावत कुरान का सवा सिरे हुसैन मा आवाज इंदो ओ नवारा ओ नवारा पानी वेझो न कजा ओ नवारा ओ नवारा पानी वेझो न कजा छो त इहो पानी मुझे अली असगर जे वेझो कोन आयो आ। इहो पानी मुझे अली अकबर जे वेझो कोन आयो आ। इहो पानी मुझे सुकैना जे वेझो कोन आयो आ। इहो पानी औनो मोहम्मद जे वेझो कोन आयो आ। इहो पानी मुझे कासिम जे वेझो कोन आयो आ। इहो पानी मां हुसैन कोन पियंदुस पांजे बचड़न सा गडो हौसे कौसर ते पांजे महबूब बाबे मुस्तफा जे हथ आबे कौसर पियंदुस। ऐ मुसलमान ओ हनवारा पहरो दफो इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम तिलावत कुरान का हटी करे पहरो कलाम कयो तो उन खुश नसीब नवारा सा कयो जिका बदबख्त खोली जी घर वारी हुई। सुबह थियो सजी रात सीने में दुनिया हिंदोरे में लोडे उन सीने ते लोडियो सजी रात लोडियो। अजान जो टाइम थियो बदबख्त पलीत थियो ड्रोड़दो आयो इसे त सीने सा लायो वेठिया सीने सा लायो वेठिया यार रखे अचे चवण लगो ओ नवारा यह अमानत मुखे चयो ओ जालिम ये अमानत तुझी ना है ये अमानत के भेजी ना है ये अमानत मुझे ईमान जिया हु हथ कढण जी कोशिश कदो आ। नवारा भाकुर जोर सा विझदिया दुनिया तारीख में ये बुधायो त मुर्स के ची तलाक दे पर जेका मु तारीख पढ़ी उन में कुछ ये लिखल होयो त हुन पंजे सीने खा इमाम अली मकाम के परे न कयो खोली मजबूर थी करे कोड़ा खणी करे एकड़ो कोड़ो हयो जी धक लगे ती चवे बिस्मिल्लाह जी धक लगे चवे बिस्मिल्लाह मुर्स हुयो जदे उन जे पुठिया मा खून वहण शुरू थियो अग्या थी चवे तो नवारा तो के धक न तो लगे चवे थी खुदा जो कसम हो पलीत तो के केड़ी खबर मुझे सीने सा त सुनो हुसैन पर मुझे अखिन जादो अम्मा फातिमा ज़हरा भी ए खोली ए जालिम पलीत मुझे सीने सा त सुनो हुसैन पर मुझे अखन जादो मुझो महबूब मुस्तफा हौजे कौसर जा प्याला भरियो बीठो आ। ए पलीत तो के जी वणे ती करे छद जेस तई मुझे नवारा जे सिरिय में साहा पांजे दिल पर हुसैन के छाती को परे कान कंदस ये भाकुर जी वेठो ए हुन धक हण दे जदे बेहोश थी वया उन जो वस निकरी वयो आ उन जा हथ पट्टे करे मुझे सोने हुसैन जो सिर मुबारक खणी हलन लगो पोया हुन कलमो पढ़ी चो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मुझे सोने हुसैन दुनिया के बुधायो ओ दुनिया वारो इन जिस्म सा त सब को वंड वडी दो आ पर जिस्म करबला में छड़े जेको इन सिर मुबारक सा वंड वडी दो आ उन के दिल पर हुसैन। अल्लाह कुरान करीम में फरमायो वजज़ाहुम बिमा सबरू जन्नतन व हरीरा। अल्लाह फरमाए तो जन्नत दिनी थम पर बदले में लिनी थम। खुदा कुरान में जन्नत दिनी थम पर बदले में लिनी थम। मौला किया रब तो चवे न मुफ्त में मुंह दिनिया न मुफ्त में मुंह दिनिया न वरी खैरात में आले रसूल वर्ती न मुफ्त में मारा बदनिया न खैरात में आले रसूल वर्तिया
मां रब जे ज़ात सौदो करे कीमत चुकाए चुकाए ठड़काए ठड़काए वरतिया आले रसूल गणे गणे कीमत पूरी करे दिनिया अल्लाह जी ज़ात चवे तो जन्नत मुंहिंजिया बनाई तड़ मां खुदा है पर हाणे मालिक मां रब पंहिंजे महबूब मुस्तफा खे करे छॾियो। आखिरी जुमलो चई मां उठां तो हे प्लाट कंहिंजो काफी गली आई पर फर्ज कयो हे जेकॾहिं हे प्लाट हुजे नियाज़ हुसैन जो प्लाट हुजे असां 8 ॾींहनि खां पोइ जलसो करण था अचूं को दोस्त जलसो करण अचे चवे नियाज़ हुसैन जो भला मुर्शिद अचे नियाज़ हुसैन बाबा तुंहिंजे प्लाट में जलसो था कयूं ऐं नियाज़ हुसैन हे प्लाट खपाए छॾियो हुजे नियाज़ हुसैन प्लाट खपाए छॾियो हुजे मुर्शिद खे छा चवंदो मुंहिंजा साईं मुंहिंजी जान तो ता कुर्बान मुझो घर तो ता कुर्बान मुझा बच्चा तो ता कुर्बान पर सोना प्लाट रो छडियो मु खपाए हाने इन ते मुझो अख्तियार नाहे मुझो अख्तियार नाहे हाने जेके दिनो थम उन जो अख्तियार आहे तवज्जो कजा लफ्ज़न ते न वंजा अखरा जे विच जो भी अड़िया इश्क दी चाली मूड़ न चढ़िया अदा ये चवंदो या न चवंदो अल्लाह जी ज़ात ये न फरमाइंदो त मुझो अख्तियार नाहे अल्लाह ये न फरमाइंदो छो त कायनात जे ज़र्रे ज़र्रे ते मुझो रब मुख्तार कुल लेकिन मुझो रब ये जरूर फरमाइंदो तो जन्नत जा मुतलाशियो ओ जन्नत जा दीवानो अगर जन्नत खपेव थी तो जन खरीद कया उनन सा लव लगायो उनन सा प्यार कयो छो त जन्नत जन के मार बदई छलिया टिकटुन जी बंदी उनन जे हवाले ही करे छलिया वंडण वारा भी ओही हुंदा दियण वारा भी ओही हुंदा चल अल्लाह जी ज़ात बाबरकात तवा असा के इन दुनिया जे अंदर जेका जिंदगी अता फरमाए ईमान जे सलामती वारी जिंदगी अता फरमाए अल्लाह ताला बुरन अकीदन ए बुरन ख्यालन का पाजे पनाह में रखे ओहे अमल करण जी तौफीक अता फरमाए जेके मुझे महबूब जे बचड़न इमाम हुसैन अलैहिस्सलाम इमाम हसन अलैहिस्सलाम या संदन जे आल या संदन जे आशिकन दीवानन कया अल्लाह ताला संदन जे उन सुनी राह ते हरण जी तौफीक अता फरमाए बस वधिक माज़रत व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह जॾहिं न दोस्तन के एहसास मुझो न थींदो मूंखे दुख थींदो अचण सां तव्हांखे अर्ज़ कयमि त सिद्धो आयो हा अज पहरो जलसो महरम शरीफ जो कयो था तबीयत नासाज हुई अल्लाह ताला मेहरबानी कई थोड़ो आवाज खुली पियो कुछ बेचारे लाउड वारे मेहनत कई हाने पुरानो दोस्त हाने हियर सजे खा पहुचे तो अमर जिला ब मिसरा न चवंदो सगालाण छॾी ॾींदो फोन कर छॾ हाने उठ जे पोयां दा भला अल्लाह मालिक थोड़ो हेज़र रो जा छॾियो हिकड़े मिंट जे ला या 2 मिनटन जे ला बस वध में वध करे नाजायज़ी थो पर 2 मिनटन जे ला चवे थो मुखे मां जी ना मनकबत बुधा अदा हा थोड़ी दोस्त को राजी कोने तू छो थोरो बर्तन करियंदा सलात पढ़ो सा सभई राजी हो वाके हाय रब राजी करण जे घुरी थो जी जल जा पेर धोई पी आका राजी मदनी राजी करण जे घुरी थो बाबल जा पेर धोई पी आए अदा जन्नत वठण जे घुरी थो अबे अम्मा जा पेर धोई पी
नौजवान जन्नत वठण जे घुरी थो अबे अम्मा जा पेर धोई पी माओ हथड़ा खणे त बहारी वसे रहमत थी रब जी प्यारी बाबलो हथड़ा खणे त बहारी वसे रहमत थी रब जी प्यारी अहिड़ो करम दिसण जे घुरी थो अबे अम्मा जा पेर धोई पी अहिड़ी मेहरबानी रब जी दिसण जे घुरी थो अबे अम्मा जा पेर धोई पी अदा जन्नत वठण जे घुरी थो जी जले जा पेर धोई पी तोखे नंढपणे में सुहिणो निपाए पंहिंजूं निंडड़ियूं छॾियाई फिटाए तोखे नंढपणे में सुहिणो निपाए पंहिंजूं निंडूं छॾियाई फिटाए थोरा तूं बीजे गायण घुरी थो जी जले जा पेर धोई पी थोरा तूं जे गायण घुरी थो अबे अम्मा जा पेर धोई पी अदा जन्नत वठण जे घुरी थो जी जल जा पेर धोई पी अल्लाह ताला मुझो चवण तांजो बुधण कबूल फरमाए अल्लाह ताला तरफ़ैन के अमल जी तौफीक अता फरमाए नंगर तैयार हुसैनी नंगर तैयार खाइण का सवा न वंजो 5 मिनट थी बिहो सलातो सलाम थे उन का बाद